नाज़रीन ताकि एक अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं तो उमरकोट जे सैयद अनवर अली शाह जी घरवारीअ लाडाणो करे वई। संदसि जनाज़े निमाज़ में सियासी अॻवाननि, समाजी शख़्सियतनि, सहाफ़िन ऐं बिरादरी जे चङनि मुड़सनि जी वॾे तादाद में शिरकत। जी नाज़रीन, रिपोर्ट असद अली भुरगड़ी मुताबिक़ उमरकोट जे सैयद अनवर अली शाह जी घरवारी लाडाणो करे वई। संदसि जनाज़े निमाज़ में सियासी अॻवाननि, समाजी शख़्सियतुनि, सहाफ़िन ऐं बिरादरी जे चङनि मुड़सनि जी वॾे तादाद में शिरकत। नामवर सियासी समाजी शख़्सियत सैयद गुलाम रसूल शाह उर्फ़ बाओ शाह जी भेण, सैयद अनवर अली शाह जी घरवारी, सैयद मोहम्मद अली शाह जी वालदा, सैयद सिकंदर अली शाह जी पुफी जी जनाज़े निमाज़ में समें माण्हुनि जी शिरकत। ॻोठ खाबड़ो सैयद लॻ ईदगाह में जनाज़े निमाज़ पढ़ाई वई। जनाज़े निमाज़ में सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह, MPA सैयद अमीर अली शाह, डॉक्टर नूर अली शाह, नामवर समाजी शख़्सियत पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे चेयरमैन रसूल बख्श रहीमदानी, खोसा क़ौम जे अॻवान अलहाज अलह बचाइयो ख़ान खोसो, सैयद सरफराज अली शाह, सैयद कमर अल हसन शाह, सैयद मोहम्मद असलम शाह, DO बिलाल अहमद कुंभर, मौलाना नज़र मोहम्मद दर्स, सैयद अब्बास अली शाह बुखारी, माहिर तालीम उस्ताद मोहम्मद हाशिम समेत जो मटियारी, हैदराबाद ऐं सिंध जे ॿियनि शहरनि मां आयल सैयद बिरादरी जे अॻवाननि समेत उमरकोट जी मौज़िज़ शख़्सियतुनि, सहाफ़िन, हाफ़िज़रनि, बिरादरी जे चङनि मुड़सनि जी वॾे तादाद में शिरकत। संदसि ॻोठ दरगाह खाबड़ो सैयद में सैयद अनवर अली शाह, संदसि पुटु सैयद मोहम्मद अली शाह, सैयद सिकंदर अली शाह ॿियनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। अॻूणे वज़ीर आला सिंध सेनेटर सैयद मुज़फ़्फ़र अली शाह, वफ़ाक़ी पार्लियामानी सेक्रेटरी लाल माली, वज़ीर आज़म पाकिस्तान जे एडवाइज़र अरबाब गुलाम रहीम ऐं ॿियनि शख़्सियतुनि फ़ोन ज़रिए संदसि अज़ीज़नि खां ॾुख वंडियूं। कुझु अहम सियासी समाजी शख़्सियतुनि तॾे ते पहुची ताज़ियत जो इज़हार कयो। ॿी तरफ़ नामवर सिंध जे समाजी शख़्सियत मरहूम मोहम्मद उमर भाई ऐं जमायत इस्लामी जे अॻवान मरहूम मोहम्मद यामीन भाई जी वालदा जे इंतकाल ते संदसि जनाज़े निमाज़ में वॾी तादाद में मज़हबी, सियासी, समाजी अॻवाननि ऐं शहरनि जी शिरकत। संदसि उमरकोट शहर में अबाणे कब्रिस्तान में मरहूमा खे मिटी माओ हवाले कयो वियो। ताज़ियत ॾुख वंडींदड़ ऐं सेनेटर सैयद मुज़फ़्फ़र अली शाह, कामरेड रसूल बख्श खासकेली, सैयद कमर उल हसन शाह, माहिर तालीम मोहम्मद बख्श खोसो, हाजी अलह बचायो खोसो, सैयद अब्बास अली शाह, डॉक्टर शफ़ी मोहम्मद वज़ीर, डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अबू मोहम्मद, शौकत मुजाहिद ऐं ॿियनि ख़ानदान जे फ़र्दनि मोहम्मद अली भाई, अब्दुल्ला भाई सां ताज़ियत कई। ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।